بسم الله الرحمن الرحيم أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم الحمد لله رب العالمين والصلاة والسلام على رسوله الكريم وآله الطيبين الطاهرين المعصومين ولعنة على أعدائهم أجمعين अम्मा बाद मोहतरम नाज़रीन अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। जीअं त असांजी गुफ़्तगू अल अक़ीदतुल इस्लामिया में हली रही हुई, जंहिंजे 17 नंबर दरस सां गॾु तव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियूं। असांजी गुफ़्तगू इमामत ऐं ख़िलाफ़त में हली रही हुई। अॼु असां बयानु कंदासीं त इमामत जे लाइ छा ज़रूरी आहे। इमामत जे लाइ सभ खां पहिरीं ज़रूरी आहे त हू मासूम हुजे ऐं इमामत में उहे तमामु शुरूत ज़रूरी आहिनि जेके अंबिया में हुजनि। इस्मत इमाम ज़रूरी हुजण जे लाइ अक़ली ऐं नक़ली दलीलूं मौजूदु आहिनि। अक़ली दलीलनि में असां उहा ई दलील बयानु कंदासीं जेका असां इस्मत अंबिया में बयानु कराया हुआसीं त अगरि इमाम मासूम न हूंदो त संदसि पैगाम जेको आहे मासूम न हूंदो, ख़ता खां ख़ाली न हूंदो। उन में इहो एहतमाल हूंदो त हू पैगाम ग़लति थी सघे थो। इन करे ज़रूरी आहे त इमाम मासूम हुजे। ऐं उन खां अलावा जेके नक़ली दलीलूं आहिनि उन्हनि मां हिकु क़ुरान जी आयत जेका सरी आयत आहे, जंहिंमें इरशाद थी रहियो आहे बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम इन्नमा युरिदुल्लाहु लियुज़हिबा अन्कुम रिजसा अहलल बैत व युतहिरकुम तत्हीरा। इहा जेका तहारत वारी गवाही आहे ख़ुदावंद आलम जे तरफ़ां, इहा अहल बैत अलैहिस्सलाम जे लाइ ऐं मां ऐं ख़ुलफ़ा अलैहिस्सलाम जेके नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पोइ ख़ुलफ़ा आहिनि उन्हनि जी इस्मत ते दलालत करे थी। इन आयत में अगरचे तमामु घणी गुफ़्तगू आहे, लेकिन तुले लेखे इहो ई चई सघिजे थो त इस्मत आइमा ते दलालत करे थी। ऐं उन खां अलावा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां मनक़ूल हदीस सक़लैन, जंहिंमें नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था इन्नी तारिकु फ़ीकुम सक़लैन किताबुल्लाह व इतरती अहल बैती। हाणे अहल बैत खे अलाह जे किताब सां गॾु ज़िक्र करे ऐं हिकु ई जॻह ते यानी बराबरि ज़िक्र करे बराबरि रुतबा ॾेई करे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो बयानु कयो त अहल जहिड़े तरीक़े सां क़ुर हर ख़ता खां पाक आहे, अहिड़े तरीक़े सां अहल बैत अलैहिस्सलाम हर ख़ता खां पाक आहिनि। ऐं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा जेके ख़ुलफ़ा आहिनि उहे आहिनि कहिड़ा, जंहिंजे लाइ या उहे कीअं साबित थींदा, उन जे लाइ इहो आहे त ख़ुदि रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा उन्हनि जा नाला ॿुधाया हुजनि, जहिड़े तरीक़े सां रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा नाला ॿुधाया बि आहिनि, या हिकु इमाम ॿिए इमाम जे अचण वारे इमाम जी तौसीक़ करे, इहा बि असां वटि साबित आहे। जेके आइमा आहिनि उन्हनि मां सभ खां पहिरें नंबर ते हज़रत अमीरुल मोमिनीन अली बिन अबी तालिब अलैहिस्सलाम जी हस्ती आहे, जंहिंजी विलादत 13 रजब टी आमुल फील ऐं शहादत 21 रमज़ान 40 हिजरी ते थी। ॿिए नंबर ते इमाम हसन अलैहिस्सलाम, जंहिंजी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां मनक़ूल आहे ऐं मौला अमीरुल मोमिनीन अलैहिस्सलाम बि संदसि ताईद कई ऐं संदसि विलादत जेका आहे 15 रमज़ान 3 हिजरी ऐं शहादत 7 या 28 सफ़र 50 हिजरी ते थी। इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी विलादत 3 शौबान 4 हिजरी ऐं शहादत 10 मुहर्रम 61 हिजरी ते थी। इमाम ज़ैनुल आबिदीन अलैहिस्सलाम चौथो इमाम अलैहिस्सलाम जी विलादत 5 शौबान 8 हिजरी ऐं शहादत 5 मुहर्रम 40 हिजरी ते 94 हिजरी ते थी। इमाम मोहम्मद बाक़िर अलैहिस्सलाम जी विलादत 1 रजब 57 हिजरी ऐं शहादत 7 ज़िलहज 114 हिजरी ते थी। ऐं 6 नंबर ते इमाम जाफ़र सादिक़ अलैहिस्सलाम, जंहिंजी विलादत 17 रबीउल अव्वल 83 हिजरी ऐं संदसि शहादत 15 या 25 शवाल 148 हिजरी ते थी। 7 नंबर ते इमाम मूसा काज़िम अलैहिस्सलाम, जंहिंजी विलादत 7 सफ़र 128 हिजरी ऐं शहादत 25 रजब 183 हिजरी ते थी। 8 नंबर ते इमाम अली रज़ा अलैहिस्सलाम, जंहिंजी विलादत 11 ज़िलक़द 148 हिजरी ऐं शहादत इमाम अलैहिस्सलाम जी 23 ज़िलक़द 203 या 17 सफ़र 204 हिजरी ते थी। इमाम मोहम्मद तक़ी अलैहिस्सलाम जी विलादत 10 रजब 195 हिजरी ऐं शहादत आख़िर ज़िलक़द यानी 29 या 3 तारीख़ 220 हिजरी ते थी। इमाम अली हादी अलैहिस्सलाम जी विलादत 15 ज़िलहज 212 हिजरी ऐं शहादत इमाम अलैहिस्सलाम जी 3 रजब 254 हिजरी ते थी। इमाम हसन अस्करी अलैहिस्सलाम जी विलादत 10 रबीउल सानी 233 हिजरी ऐं शहादत 8 रबीउल अव्वल 260 हिजरी ते थी।
जॾहिं त इमाम ज़मान अजल्लाहु फ़रजहु जी विलादत इमाम हसन अस्करी अलैहिस्सलाम जी शहादत खां 5 साल पहिरीं 15 शोबान 255 हिजरी ते थी ऐं पाण 5 साल इमाम अलैहिस्सलाम जी माज़र में रहिया ऐं उन खां पोइ इमाम अलैहिस्सलाम जी ग़ैबत जंहिंमां 69 साल ग़ैबत सुगरा ऐं हिन वक़्त ताईं इमाम अलैहिस्सलाम जी ग़ैबत कुबरा हली रही आहे ऐं उहा उन ॾींहं ते हलंदी जेसिताईं इज़्न इलाही न इहे आइमा जिन्हनि जो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां बि रवायत में ज़िक्र थियल आहे ऐं हर इमाम पंहिंजे अचण वारे इमाम जी तौसीक़ कई आहे ऐं इन्हनि आइमा अलैहिस्सलाम जी मवदत असां ते फ़र्ज़ु आहे ऐं असांखे हुकुम आहे त असां इन्हनि सां मुतमसिक रहूं ऐं असां इन्हनि जी ताबेदारी में रहूं जहिड़े तरीक़े सां क़ुर मजीद में इरशाद थी रहियो आहे कुल ला असअलुकुम अलैहि अजरन इल्लल मवदत फिल क़ुरबा ऐं रसूल तूं इन्हनि खे चई ॾे त आउं तव्हां खां रिसालत जो को बि अजर कोन थो घुरां सवाइ मुंहिंजी क़ुरबा सां मुहबत करियो इंशाअल्लाह असां इमामत में अॻिते गुफ़्तगू कंदासीं। वस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।